नज़नवा के ॿुधाईंदा हलूं त कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की ऐं तेज़ बरसात जो सिलसिलो जारी है। शहरनि बरसात जो मज़ो माणण लाइ समुंड किनारे जो रुख करे वरितो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मेहताब अली शहर। जी मेहताब। जी नाज़रीन, कराची में बरसात जो पहिरियों सिलसिलो जारी थी वियो आहे। मॉनसून के हवाले से बरसात जो सिलसिला जारी थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाइण लाइ त कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सदर, क्लिफ्टन, डिफेंस, मलीर, गुलशन हदीद वाले इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी है। तव्हांखे ॿुधाइण त गर्मी जो ज़ोर टुटण बाद माण्हू समुंड जे तरह जी तफ़री लाइ पहुची चुका आहिनि, जेके तफ़री कनि पिया। ऐं तव्हांखे ॿुधाइण त मौसमात खाते पारां हिकु अलर्ट जारी कया विया आहिनि, जेके अरबा खां वठी बरसात जो सिलसिलो तेज़ हवा सां गॾु सिलसिलो जारी थींदो। तव्हांखे ॿुधाईंदा त कराची में केतिरनि इलाइक़नि में बिजली गायब थी वई आहे। बिजली बंदि हुजण जे करे पानी की फरहमी बंद थी वही है। तव्हांखे ॿुधाईंदा त कराची में अंदर गर्मी सिध हुई वो तमाम घनी तेज़ हुई। उन बाद में बरसात का बारिश जो सिलसिलो जारी थियण खां बाद में माण्हू अंदर मुकम्मल तौर ते शहरी समुंड तरफ कैमरामैन तव्हांखे ॾेखारे थो समुंड तरफ तफ़री लाइ पहुची चुका आहिनि, जेके माण्हू मौसम के एंजॉय कनि पिया।